हाँ 1.2 मश्क आहे असांजो 7 नंबर सवाल आहे उनजी हल कंदासीं। 1.2 मश्क 7 नंबर सवाल आहे। मश्क 7 नंबर सवाल सवाल है। 7 नंबर सवाल चाहे 7 नंबर सवाल है 3/4 ज़रब जी विरासत वाली ख़ासियत है। एसोसिएटिव प्रॉपर्टी ऑफ मल्टीप्लाइंग 7/11 माइनस माइनस 10/9 बराबर है। असांखे ख़बर आहे विरासत वारी ख़ासियत में छा थींदो आहे, पहिरियों ही इन सां ज़रब थींदो, पोइ ही इन सां ज़रब थींदो। इहो ई असांखे साबित करिणो आहे त ही बराबरि आहिनि पाण में। 3/4 ज़रब हाणे ही इन सां ज़रब थींदो 7/18 काटू जी निशानी आहे, काटू जी निशानी ऐं वरी 10 वरी आहे 3/4 ज़रब 10/9 ठीकु आहे। हाणे हल कंदासीं 3/4 हाणे मां तव्हांखे ॿुधायो त नंढी आम मञो त कीअं कढणो आहे, जो अहिड़ो जो नंढो अदद वॾे अदद खे लॻे। हाणे वॾो अदद हीअ आहे, वरी 18 खे न लॻे थो, हा लॻे थो, पोइ इहो ई असांजो नंढी आम मञो थींदो। जेकॾहिं न लॻंदो त पोइ वॾे अदद खे थोरो अॻिते वधाईंदासीं, पोइ जिते ई लॻेसि उहो असांजो नंढी आम मञो हूंदो। सही आहे। 18 खे घणा दफ़ा लॻे, हिकु दफ़ा लॻे थो, पोइ 18 जे अंश खे हिक सां ज़रब ॾींदासीं 7 एकड़ 7 7 काटू जी निशानी, काटू जी निशानी 9 घणा दफ़ा लॻे थो, 18 खे 2 दफ़ा लॻे थो, पोइ 9 जे अंश खे 2 सां ज़रब ॾींदासीं 2×20 बराबरि आहे। हाणे ज़रब में इहो आहे त अहिड़ो खोड़ो हुजे जो अंश ऐं छेद खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे। आम्हूं साम्हूं 3 ऐं 4 खे अहिड़ो खोड़ो आहे जो लॻे नथो लॻे, 7 ऐं 18 खे नथो लॻे, 4 ऐं 7 खे नथो लॻे, हा 3 ऐं 18 खे लॻे थो टिको खोड़ो, 3 पाण खे हिकु दफ़ा 6 3 18। हाणे छा आहे, को बि नथो लॻे त पोइ आम्हूं साम्हूं ऐं अंश ऐं छेद खे ज़रब ॾींदासीं, अंश सां ऐं छेद सां। एकड़ 7 7 7 ऐं 4 6 24 काटू जी निशानी आहे त काटू जी निशानी पोइ 3/4 ज़रब 10/9। हाणे वरी अॻिते हल कंदासीं 3/4 ज़रब ऐं 7 मां 20 कट कंदासीं, काटू घणो थींदो, जवाब आयो काटू 13/18 बराबरि आहे। हाणे नथो लॻे, हाणे इहो आहे त पहिरियों ज़रब कंदासीं, सही आहे। बाडमास जे रूल में इहो आहे त पहिरियों ज़रब कंदो आहे, ईअं न आहे त पहिरियों इन खे काटू कंदासीं, न बाडमास जो रूल इहो ई आहे त पहिरियों ॿार ब्रैकेट पोइ ऑफ जी ख़ुशूसियत इहो आहे त मल्टीप्लाई ऐं पोइ आहे डिवाइड मतिलबु वंड, पोइ ज़रब, पोइ वाधू, पोइ काटू, सही आहे। इन जे हिसाब सां हलंदासीं सवाल सही ईंदो, जेकॾहिं इन जे हिसाब सां न हलंदासीं सवाल असांजो ग़लति थींदो, सही आहे। पोइ इन खे ज़रब ॾींदासीं, ज़रब में इहो आहे त अहिड़ो खोड़ो हुजे जो अंश ऐं छेद खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे, इन खे नथो लॻे, इन खे आम्हूं साम्हूं नथो लॻे, क्रॉसिंग में लॻे थो। 3 पाण खे 1 दफ़ा ऐं 9 खे 3 दफ़ा, 4 पाण खे ऐं ॿियो खोड़ो 4 खे
2 दफ़ा ऐं 5 10 खे 5 दफ़ा। हाणे को बि नथो लॻे त पोइ ई आम्हूं साम्हूं ज़रूरु ॾींदासीं अंश खे अंश सां ऐं छेद खे छेद सां। 7 भाङे 24 काटू 1 5 5 ऐं 2 3 6 सही आहे। पोइ असांजो आहे इन खे ज़रब में इहो आहे त अहिड़ो खोड़ो हुजे जो अंश छेद खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रासिंग में लॻे। 3 4 खे लॻे थो, 13 अरिड़हं खे लॻे थो, नथो लॻे। पोइ हीअ ॾिसंदासीं आम्हूं साम्हूं क्रासिंग में लॻे थो, नथो लॻे। हा ही क्रासिंग पाण में लॻनि था। 3 पाण खे 1 दफ़ा, अरिड़हं खे 6 दफ़ा। पोइ छा कंदा 1 13 13 ऐं काटू जी निशानी आहे त हीअ थींदो काटू 13 भाङे 4 बराबरि आहे हिननि जो वरी नंढियां भञुपत कंदासीं। 24 जो छा थींदो त अहिड़ो खोड़ो नंढो खोड़ो वॾे खोड़े खे लॻे, जे न लॻे वॾो खोड़ो जो खोड़ो वधाए पढ़ंदासीं। सही आहे। हाणे इन खे लॻे थो 24 खे 6 लॻे थो त इहो ई असांजो नंढियां भञुपत थींदो। घणा दफ़ा 24 घणा दफ़ा 1 दफ़ा लॻे थो। पोइ 24 जे अंश खे 1 सां ज़रब ॾींदासीं। 1 7 7 काटू जी निशानी काटू जी निशानी ईंदो है न। वरी 6 24 घणा दफ़ा लॻे थो 6 24 खे 5 1 6 12 6 अरिड़हं 4 6 24 4 दफ़ा लॻे थो। सही आहे। पोइ 4 6 जे अंश खे 4 सां ज़रब ॾींदासीं। सही आहे। 5 चौक 20 सही आहे। हिते आयो 13 भाङे 4 सॉरी हिते 4 कोन हुयो, हिते असां ज़रब कयोसीं न, हिते 6 बचियल हुयो। सही आहे। 4 6 24 हिते 24 आहे। हाणे काटू कंदासीं 20 मां 17 विया, 7 मां 20 कट कंदासीं। पोइ काटू छा ईंदो काटू 13 ईंदो ऐं हिते बि 24 आहे। इहे असांजो थियो बराबरि।